मर्दमशुमारी जो अमलो गणप करण ख़ातिर हर घर ते ईंदो। उन्हनि सां ताउन कयो, खेनि इज़त ऐं कुर्ब ॾियो। घर में जेतिरा बि भाती आहिनि उन्हनि सभिनी जो इंदिराज करायो। एतिरे क़दर जो हिकु ॾींहुं अॻु ॼावल ॿार बि लिखरायो। हर शादीशुदा मर्द खे अलॻि अलॻि फैमिली करे ॻणियो वेंदो। जिन वटि नौकर ड्राइवर या बावर्ची रहे थो उन खे बि ॻणप में शामिल करायो, पर सभिनी जी ॿोली सिंधी लिखरायो। जेके मर्द या औरतूं नौकरी या कंहिं कम ख़ातिर घर खां ॿाहिरि वेंदा रहंदा आहिनि उहे पंहिंजा तफ़सील कंहिं पने ते लिखी घर में रखनि त जीअं मर्दमशुमारी वारा बिना ॻणप जे मोटी न वञनि। यादि रखो, ही मर्दमशुमारी असां लाइ वॾी अहमियत वारी आहे। तकबंदियूं, क़ौमी ऐं सूबाई असेंबली में सीटूं, वफ़ाक़ में नौकरियूं ऐं फंड्स सभिनी जी वंड विठ हिन मर्दमशुमारी ते आहे। सिंध ते असांजो हक़ आहे। हाकमियत तॾहिं ई बरक़रार रही सघे थी जॾहिं अंग अखरनि ज़रिए असां पंहिंजी अक्सरियत साबित कयूं। पारां अली पिताफ़ी, चीफ एग्ज़ीक्यूटिव, CN न्यूज़ प्लस।